आहियां मुश्ताक गबोल ऐं अवां सां पंहिंजे किताब शाइरीअ जूं सिन्फ़ूं जो तारुफ़ जेको आहे या उनजी वाक़फ़ियत कराइणु चाहियां थो। सभ खां पहिरें त हिन किताब लिखण जी असांखे ज़रूरत मूंखे छो थी, इन जे लाइ जो इन खां अॻु में जेको सिंधीअ में असां वटि कमु थियलु हुयो शाइरी जे सिन्फ़ुनि जे हवाले सां, उहो बिल्कुलु मुख़्तसिर अणपूरो कमु हो ऐं ॿियो उहो कमु निज तहक़ीक़ी बुनियादनि ते थियलु कोन हो, जंहिंजे करे ख़ासि करे सिंधी शोबे में पढ़ंदड़ शागिर्दनि जे लाइ ऐं नवनि सिखंदड़ शाइरनि जे लाइ ॾाढी ॾुखियाई पेश आई। इन शइ खे ज़रूरत में रखी करे इन किताब खे लिखण जो जेको आहे मूं सोचियो ऐं मूं इन ते कमु जेको कयो उहो निज तहक़ीक़ी बुनियादनि ते कयो। हिन किताब में शाइरीअ जे मुख़्तलिफ़ तक़रीबन 62 सिन्फ़नि ते तफ़सीली रोशनी विधी वई आहे। हाणे उहे सिन्फ़ूं कहिड़ियूं आहिनि उहे मां तव्हांखे हिते जेको आहे उन्हनि जो तारुफ़ करायां थो, तव्हांखे ॿुधायां थो कहिड़ियूं कहिड़ियूं सिन्फ़ूं आहिनि। उन्हनि सिन्फ़नि खां अॻु में असां वटि शाइरीअ जे जेके मुख़्तलिफ़ एलिमेंट्स आहिनि, अंसर आहिनि या शाइरीअ जा जेके अनासिर जुज़ा आहिनि, उन ते बि मुख़्तसिर नमूने लिखियो वियो आहे त शाइरीअ जा जेके मुख़्तलिफ़ जुज़ा आहिनि उहे कहिड़ा आहिनि। मिसाल ॿोली आहे, जज़्बो आहे ऐं उन सां गॾु रिदम लय आहे, वज़न आहे, त उहे शाइरीअ जा जुज़ा कीअं अहमियत रखनि था शाइरीअ जे लाइ। बाद में उन्हनि सिन्फ़ुनि ते शाइरीअ जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते ॻाल्हायो वियो आहे। उन्हनि में ग़ज़ल आहे, आज़ाद नज़म आहे, गीत आहे, गाह, दोहा या सोरठा जी सिन्फ़ आहे, बैत आहे, गिनान, नज़म, नसरी नज़म आहे, तराइल आहिनि, सानेट, वाई, काफ़ी, रुबाई, कत्ता, पंजकड़ा, अलफ़श बा या संधियूं जी का शाइरीअ जी मज़हबी शाइरीअ जी सिन्फ़ हुई। कसीदो आहे, चौसिटो, झूलणो, घड़ोली, सलोक, आइको या टेड़ू, ॾेढ सिटो, माहिया, टे सिटा, टेसरी, संधीजा, फ़र्द, मसनवी, मुसलिस, मुरबा, इहे जेके नज़म जूं शिकिलियूं आहिनि, मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं आहिनि, उहे समूरियूं उन्हनि सां गॾु जेके मज़हबी शाइरी जूं सिन्फ़ूं आहिनि, मौलूद आहे, मदाह आहे या मनाजात आहे, मरसियो आहे, सलाम आहे, नोहा आहिनि, हमद या नात आहे। इन खां अलावा सिंधी शाइरीअ में जेके कुझु सिन्फ़ूं ईजाद थियूं आहिनि, जेके मक़बूल हुयूं, मुख़्तलिफ़ उस्ताद बुखारी खां वठी ॿिनि शाइरनि लिखियूं, जीअं पंज सिटरा आहे, छह सिटरा, सत सिटरा या अठ सिटरा। इन्हनि खे तक़रीबन उन्हनि में छह सिटरा शेख हयाज़ ऐं उस्ताद बुखारी ॿिन्ही लिखिया आहिनि। बाक़ी शयुनि खे उस्ताद बुखारी जेको आहे घणो टच कयो आहे। नज़म वोरा आहे, तजरीदी नज़म आहे जेको जंहिंखे मलक नदीम ईजाद कयो, मलक नदीम जे ईजाद कयल इहा सिंधी शाइरी जी सिन्फ़ आहे। पिरोली आहे जेको अमीर ख़ुसरूअ जी ईजाद आहे सिंधी शाइरीअ में, उनखे शेख हयाज़ उन ते कमु कयो, उनखे रिवाज में आंदो। मुस्तज़ाद आहे, तरजीह बंद, तरकीब बंद या पेरोडी आहे, ओपेरा आहे जेका जंहिंखे संगीत नाटक चवंदा आहियूं। शहर आशोब आहे जेके कंहिं शहर जे बर्बादीअ ते उनजे अलमीअ ते लिखियो वियो हुजे। मनकबत आहे या रेख़्ती ऐं लिमरक जेका शाइरीअ जी नई सिन्फ़ आहे जंहिंखे पारस हमीद जेको आहे रिवाज में आंदो। त इहे शाइरी जूं सिन्फ़ूं आहिनि। इन्हनि सिन्फ़ुनि ते इन किताब में तफ़सीली ॻाल्हायो वियो आहे। मिसाल हाणे जेकॾहिं ग़ज़ल ते आहे त असां वटि अॻु में शुरू में जेके बि किताब पिया मिलिया उन्हनि में ग़ज़ल जी डेफिनेशन ॾिनल हुई ऐं थोरी उनजी हैत जे बारे में ॿुधायल हुई, त उन सां ग़ज़ल जो जेको मुकमल रंग रूप आहे उहो असांजे यादि न पियो अचे, उनजो इमेज जेको आहे उनजी शिकिल मुकमल न पई ठहे। त हिन किताब में मूं कोशिशि कई आहे त ग़ज़ल जी रुगो डेफिनेशन न पर उनजी हैत जेका ग़ज़ल जी हिकिड़ी हैत आहे उन हैत खे बयानु करण सां गॾु ग़ज़ल जा जेके फ़नी लवाज़मात आहिनि उनजे मिसाल ग़ज़ल में काफ़ीअ जी अहमियत, ग़ज़ल में रदीफ़ जी अहमियत, त उन्हनि खे बाक़ाइदा तहक़ीक़ी अंदाज़ में उन ते तफ़सीली ॻाल्हायो आहे। उनखां अलावा ग़ज़ल शाइरीअ में कॾहिं रिवाज में आई, ग़ज़ल जी रवायत, ग़ज़ल जे पस मंज़र ते बि रोशनी विधी वई आहे। बाद में सिंधी शाइरीअ में ग़ज़ल कॾहिं रिवाज में आयो, कॾहिं उन खे लिखियो वियो ऐं कहिड़नि इब्तिदाई शाइरनि खां वठी मौजूदा दौर जा ग़ज़ल जा जेके अहम शाइर आहिनि उहे कहिड़नि समूरनि शयुनि खे इन्हनि खे तफ़सीली जेको आहे बहस हेठि आंदो वियो आहे। या मिसाल दोहा जी सिन्फ़ आहे
दुआ ते जेको आहे मूं एफिल बि कई आहे। दुआ जे सिनफ़ में असां वटि छा आहे त क्लासिकल शाइरीअ में जेके दोहा मुख़्तलिफ़ शिकिलनि में दोहा मिलनि पिया त पोइ उनखे सिंधी बैत चयो पियो वियो। हालांकि उहे दोहा जूं मुख़्तलिफ़ शिकिलूं हुयूं, मुख़्तलिफ़ क़िस्म हुया दोहा जा। मिसाल जीअं खरो दोहो आहे, बड़ो दोहो आहे, त इनखे अॻु में इन्हनि नाले सां सिंध जे कंहिं हिकु अध आलिम को इनखे सॼो हुजे त बाक़ी इनखे इन्हनि नालनि सां बि सॼो न वियो, रुॻो बैत चयो वियो ऐं बैत जूं मुख़्तलिफ़ शिकिलूं सॼो वियो। त मूं हिन किताब में इहे शइ चयो त इहे बैत न आहिनि, इहे दोहा जा जेके आहिनि क़िस्म आहिनि जेके राजस्थानी शाइरी में विराइज आहिनि, असां वटि बि राइज आहिनि। इन खां अलावा जेके ॿियूं शाइरीअ जूं जेके बि सिन्फ़ूं आहिनि सभिनी ते कोशिशि कई आहे त मूं तफ़सीली रोशनी विधी वञे ऐं तहक़ीक़ी बुनियादनि ते ही कमु थियल आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ हवाला खयां विया आहिनि मुख़्तलिफ़ किताबनि मां। ऐं हवालनि खां अलावा जेको फुटनोट वारो तरीक़ो आहे रिसर्च में उनखे बि अपनायो वियो आहे। ही किताब छो पढ़णु ज़रूरी आहे, हिन किताब खे वठण जी या लिखण जी घुर्ज छो आई आहे, हिन किताब खे पढ़णु छो ज़रूरी आहे, वठणु छो ज़रूरी आहे, इन जे लाइ मां इहो चवंदुसि त असां वटि जेकॾहिं सिंधी शोबे में पढ़ंदड़ जेके बि शागिर्द आहिनि, लतीफ़ यूनिवर्सिटी हुजे, वफ़ाक़ी कराची यूनिवर्सिटी हुजे, वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी हुजे, सिंध यूनिवर्सिटी हुजे या ॿियूं यूनिवर्सिटियूं जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे कंहिं बि सिनफ़ ते तफ़सीली तहक़ीक़ी अंदाज़ में जेकॾहिं मवाद घुर्बल हूंदो त कंहिं बि शाइरीअ जे कंहिं बि ॿिए नसर जे किताब में न मिलंदो, उहो हिन किताब में मुख़्तलिफ़ हवालनि सां तहक़ीक़ी बुनियाद ते उन्हनि खे उहो मवाद मिली वेंदो। ऐं ॿियो इहो आहे CS या PCS जा जेके शागिर्द आहिनि उहे बि शाइरी जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते जॾहिं लिखणु चाहींदा आहिनि त उन्हनि वटि अॻु में जेके किताब मौजूदु आहिनि उन्हनि खे 4 या 5 सिटनि ते हर सिन्फ़ खे डिफाइन कयो वियो आहे, डेफिनेशन 4-5 सिटनि जी कई वई आहे। पर असां वटि माना जेको आहे हिन किताब में हू कोशिशि कई आहे त उनखे 8-10 पेज हर सिनफ़ खे ॾिजे, जीअं तफ़सीली तौर हुन ते ॻाल्हायो वञे, जेका CS ऐं PCS वारनि शागिर्दनि जी घुर्ज बि आहे ऐं उनखे बहितर नमूने जेको आहे पेश करे सघे। इन जे करे हिन किताब खे जेकॾहिं शागिर्द CS PCS वारा यूनिवर्सिटीअ जा शागिर्द या उस्ताद रेफरेंस बुक तौरु खणी सघनि था। उनखां अलावा जेके नवां शाइरीअ जा सिखंदड़ आहिनि, शाइरीअ सां दिलचस्पी रखनि था, शाइर आहिनि, उन्हनि खे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि जे बारे में ॼाणणु आहे, उहे बि हिन किताब मां फ़ाइदो वठी सघनि था। हिन किताब खे ख़रीद करे उन किताब जे मुख़्तलिफ़ शाइरीअ जे सिन्फ़ुनि खां वाक़ुफ़ु थी सघनि था।